नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त चेयरमैन न्यूज़ सईदाबाद अज़ीज़ अहमद राहो पंहिंजी ज़ाती कोशिशुनि सां न्यूज़ सईदाबाद कमेटी मुलाज़िमनि जा 3 महीननि जा पगारनि जो मसइलो हल करे छॾियो आहे। सुभाणे ख़मीस ते न्यूज़ सईदाबाद स्वीपरनि जो पगार थी वेंदो। चेयरमैन अज़ीज़ अहमद राहो गुज़िरियल 3 महीननि खां न्यूज़ सईदाबाद मुलाज़िमनि जो रुकियल पगार जो मसइलो चेयरमैन अज़ीज़ राहो इनकम टैक्स ऑफिसरनि सां ॻाल्हियूं करे बंदि पियल न्यूज़ सईदाबाद जा अकाउंट सुभाणे ख़मीस ते खोलाए टाउन मुलाज़िमनि ऐं स्वीपर्स जा पगार कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। चेयरमैन अज़ीज़ राहो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु टेक्निकल ख़राबियुनि जे करे इनकम टैक्स वारनि असांजा 2 अकाउंट बंदि करे छॾिया हुआ, जेके अॼु टाउन ऑफिसर मक़सूद मल्हा हिननि जा सभु डॉक्यूमेंट्स पूरा करे ॾेई छॾिया आहिनि। हाणे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थींदी। हिन चयो त ईंदड़ ख़मीस ताईं स्वीपर जा सभु पगार खेनि ॾिना वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।